अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आखिरत में आऊं आहियां शफ़ी मोहम्मद लाखो। अॼु 27 अप्रैल 2017 जुमे जो ॾींहुं ऐं अॼु असांजो मौज़ू जेको हले पियो उहो इहो आहे त क़ुरान शरीफ़ में ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत मां असांखे इहा ख़बर पए थी त अल्लाह ताला असांखे हिन धरतीअ में न टार्चर करण लाइ मोकिलियो आहे, न असांखे अज़ाब ॾियण लाइ मोकिलियो अथई, न असांखे बेइज़्ती करण लाइ मोकिलियो अथई, न असांखे ॾुखे करण लाइ मोकिलियो अथई, बल्कि रब जल जलालहू हिन दुनिया खे बि असां खां तवक़ो थो करे त हिन दुनिया खे असां जन्नत जो नमूनो ठाहियूं, अमुन अमान हुजे, इज़त हुजे, ग़रीब गुरबे जो ख़्यालु रखियो वञे ऐं केरु कंहिंखे न ॾिसे। अलाह इहो चाहे थो ऐं उन्हीअ जे लाइ अल्लाह ताला हिन क़ुरान पाक जे रस्ते अहिड़ी हिकिड़ी जमायत खड़ी करणु चाहे थो जेका हर दुनिया जे हिन ख़िते ते अल्लाह जी हिन प्रॉपर्टीअ जी सार संभाल लहे ऐं उन्हीअ खे हर इंसाननि में हिकु जेतिरो विरहाए जंहिंजी जेतिरी ज़रूरत आहे। जेकॾहिं अल्लाह ताला इन्हीअ निज़ाम जे रस्ते असांखे ख़ुशि ॾिसणु चाहे थो, लेकिन अफ़सोस इहो आहे त इहा ख़ुशी इहा रिज़्क़ जी जेका फरावानी इहा असांखे नसीब नथी थिए। इन जा सबब छा आहिनि? सभ खां पहिरीं त रब साईं असांखे जेको अॼु मुंहिंजो मौज़ू इहो आहे त अल्लाह ताला असांखे हिते ख़ुशि रखणु चाहे थो। सूरतुल नहल आयत नंबर 97। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम मन अमिल सालिहम मिन ज़करिन औ उन्सा वहुव मोमिनुन फलनुहयिन्नहु हयातन तय्यिबा वलनज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून। अल्लाह ताला चए थो त जेको तव्हां में नेक अमल कंदो, चाहे मर्द हुजे चाहे औरत हुजे, लेकिन मोमिन हुजनि, इन लाइ नेक अमल कनि त अल्लाह राज़ी थिए। इन लाइ नेक अमल न कनि त माण्हू वोट ॾींदा, माण्हू सखी चवनि, माण्हू चवनि वाह जो भलारो आहे, त अल्लाह फरमाए थो फलनुहयिन्नहु हयातन तय्यिबा, त हिन धरतीअ ते जेकी तव्हांजी ज़िंदगी आहे इन ते बि तव्हांखे आउं बहितरीन क्वालिटीअ जी ज़िंदगी ॾींदुसि, बहितरीन ज़िंदगी ॾींदुसि। लेकिन वलनज़ियन्नहुम अजरहुम बिअहसनि मा कानू यामलून, आख़िरत में त वरी इन्हीअ खां वधाए चए थो अल्लाह सी मां तव्हांखे सुठो रखंदुसि ऐं ख़ुशि रखंदुसि, वधीक तव्हांखे भलो मां बदिलो ॾींदुसि। हिन मां त ख़बर पई क़ुरान मां त अल्लाह ताला चए थो सिर्फ़ु तव्हां जेकॾहिं मुंहिंजे हुकुमनि ते हलंदव त हिन दुनिया खे तव्हां इंजॉय कंदव, तव्हांखे वक़्त ते निंड ईंदी, तव्हांजे रिज़्क़ जो तव्हांजे घर जे ऐब जी कंहिं ॿारहे खे ख़बर न पवंदी, तव्हां कंहिंजे आॾो हथु कोन ड्रिगेरींदव, जेको कुझु अल्लाह तव्हांखे जंहिं रखियो आहे उन ते तव्हांजी किफ़ायत थी वेंदी। अल्लाह ताला सूरह अराफ़ जी आयत नंबर 96 वधीक हिन ॻाल्हि खे असांखे चिटो करे थो चवे, वलौ अन अहलल क़ुरा आमनू वत्तक़ऊ, चए थो जेकॾहिं कंहिं बि इलाइक़े जा माण्हू ईमान आणनि ऐं अल्लाह ताला जे हुकुमनि ते हलनि, परहेज़गारी इख्तियार कनि, लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस समाए वल अर्द, त बेशक असां लाज़मन उन्हनि जे लाइ ज़मीन आसमान मां बरकतूं खोले छॾियूं, माना सिम कलर ख़तम थी वञे, दरिया वही पवनि, बारिशूं जाम थियनि, सुठियूं थियनि। त अल्लाह चए थो जेकॾहिं अंत मां सॼे मुल्कनि खे साओ सताबो करे, वलाकिन कज़बू, लेकिन अक्सर माण्हुनि अल्लाह जे हिन ॻाल्हियुनि खे कूड़ो सम्झो, परवाह न कयूं, फ़अख़ज़नाहुम बिमा कानू यक्सिबून, पोइ अल्लाह चए थो सननि कमाई अहिड़ी उन जे नतीजे में मां हिननि जी पकड़ कई। हाणे मसइलो इहो आहे त असांखे जेके ईअं सम्झो ॼण अणपढ़ियल क़िस्म जा माण्हू अध आख़िरी इहे माण्हू इंसान खे गुमराह ॾाढो था कनि। सभ खां पहिरीं इहो माण्हुनि खे ॾिसणु त बाबा हिन दुनिया जी जेका तरक़ी आहे असां इन असांजी मक़सूद कान्हे। हलो दुनिया जी तरक़ी त मक़सूद आहे, पर असल मक़सदु आहे आख़िरत, लेकिन आख़िर सां गॾोगॾु हिन दुनिया जी तरक़ी बि मक़सूद आहे। पोइ माण्हुनि खे चवनि था न बाबा बसि तव्हां जेको सो हिन दुनिया जो धंधो दाड़ी काड़ी अहम कोन्हे को, ऐं मतिलबु त वेही या पिनी खाओ, अहिड़े क़िस्म जा कॉन्सेप्ट माण्हुनि खे ॾियनि था। तंहिंजे करे मां ही हिकिड़ो तर्जुमो करे थो ॿुधायां त चए थो त केतिरे क़दुरु ताजब जी ॻाल्हि आहे त अक्सर मुस्लमान जो ख़्यालु आहे त जेका हिन दुनिया जी तरक़ी आहे ऐं जेका रूहानी तरक़ी, जेको इंसान क़ुर पढ़ी
रूह जी तरक़ी करे थो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुन्नत जे रूह जी तरक़ी करे थो, अलाह जे रस्ते में ॿाहिरि निकिरी जिहाद करे रूह जी तरक़ी करे थो, त चवंदा त इहा रूह जी तरक़ी या इस्लाम जी तरक़ी, दीन जी तरक़ी जे आहे, उन जे लाइ जेके दुनिया जा कम आहिनि, कारियूं आहिनि, वापार आहे, बिज़नेस आहे, इहो ज़हर आहे, इहो न कयो। हालांकि क़ुरान मजीद जी दावा आहे त मुस्लमाननि जे रूहानी तरक़ीअ जी तकमील जी अलामत ई आहे त हे माण्हू ग़ालिब आहिनि, हे कंहिंजे हेठां झुकियल कोन्हनि, के हिननि खे अलाह सां रिज़्क़ ॾिनो आहे, यानी इंतिहाई दुनिया तरक़ी करे सघनि, इहा अलामत आहे, ऐं पूरा ग़ालिब थियनि, माना तव्हां मथां थियो, ॿिया माण्हू तव्हांजे हेठां अचनि, इहा ज़ाहिर करे थी त ही हिन माण्हूअ जी रूहानी तरक़ी थियल आहे। यानी रूहानी तरक़ीअ जी अलामत घणे क़दुरु दुनियावी तरक़ी बि आहे, ऐं बाक़ी दुनियावी ज़िल्लत ऐं मिस्किनत इहा रूहानी तनज़ली ऐं अलाह ताला जे ग़ज़ब ऐं अज़ाब जूं अलामतूं आहिनि। यानी इहो फ़र्क़ु असांखे महसूसु करणु खपे। मिसाल तौर त फिलहाल हिकिड़ी जेको आहे सो हिकिड़ो अक़वाल आहे, पोइ हदीस आहे या छा, त दुनिया जीफ़तूं व तालिबहा किलाबुन, त जेको आहे सो हीअ दुनिया ढूंढा ऐं इन खे चाहींदड़ कुता आहिनि। त चवे थो मौलाना साहब त फिल हक़ीक़त बाज़ हदीस में इन दुनिया जी बुराई बयानु कई वई आहे, जंहिंजे हसूल उन जी बुराई कजे जंहिंजे हसूल में अलाह ताला जे हुक्म जी मुखालफ़त कजे, ऐं इन खे फ़रामोश कजे, ऐं रुगो सॼो वक़्तु दुनिया जे माल मेड़ में कजे, त पोइ इहा ढूंढा ऐं उन खे ॻोल्हण वारा हिन हदीस मुताबिक़ कुता आहिनि। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको बई सानी जेका उक़बा में थी, उन में जेके अंसार आया हुआ मदीने मां, उन्हनि में हिकिड़ो असद बिन ज़रारा, उन अर्ज़ कयो, या रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, बैयत इस्लाम जी शर्त ॿुधायो त असीं तव्हांजे हथ ते बैयत कयूं, छा करणो आहे? रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त शर्त इहो त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह जी शहादत ॾींदव, निमाज़ पढ़ंदव, ज़कात ॾींदव, इताअत फरमानबारी कंदव, ऐं जेको मुंहिंजो अमीर हुजे उन जी इमारत में झेड़ो न कंदव, ऐं हीअ कि जंहिं शयुनि सां पंहिंजे ऐं पंहिंजे घर वारनि जी हिफ़ाज़त करियो था, मदीने में मां अचां त मुंहिंजी बि हिफ़ाज़त कंदव। अंसारनि चयोसीं असांखे मंज़ूर आहे। त हिकिड़ो शख़्स उते उथियो, चई, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इहे शराइत त तव्हांजे तरफ़ां आहिनि, लेकिन मुआज़ में असांखे छा मिलंदो? पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, दुनिया में फतह ऐं ग़लबो ऐं आख़िरत में जन्नत। छा चईं? त हिन दुनिया में तव्हां फतह कंदव, ग़लबो तव्हांजो थींदो, ऐं आख़िरत में जन्नत। त इन मां मतिलबु थियो त अचो त ॾिसूं त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इन जेका नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॻाल्हि चई या वाक़ई थी, सहाबा कराम जे दुनिया में उन्हनि कहिड़ी तरक़ी कई, छा हुनखे हुकूमत मिली, उनजो ग़लबो थियो ऐं हुनखे दुनिया जी तरक़ी मिली? त अचो त ॾिसूं त टे शयूं आहिनि, हिकिड़ो हुकूमत, दौलत ऐं ग़लबो। हुकूमत जे लाइ त अलाह ताला क़ुरान में वाइदो कया, अलाह साईं फरमाए थो, वादल्लाहुल्लज़ीन आमनू मिनकुम वअमिलुस सालिहात, अलाह जो वाइदो आहे तव्हां मां जेके ईमान वारा नेक अमल कनि था, लयस्तखलिफन्नहुम फिल अर्द, त मां लाज़मन उन्हनि खे हिन धरतीअ जो मालिक ठाहींदुसि, माना हिन धरती जो पावर ॾींदुसि। छो त हीअ धरती अलाह जी प्रॉपर्टी आहे, असां सभु हिते टेनेंट्स आहियूं, माना किराएदार आहियूं, 50-60 साल रही हलिया वञूं था, पर असल शइ त मालिक जी आहे न। त अलाह फरमाए थो त जेके तव्हां में नेक अमल कंदा, मां उन्हनि खे हिन धरतीअ जो ख़लीफ़ो मुक़ररु, माना गार्ड मुक़ररु कंदुसि, बादशाह मुक़ररु कंदुसि, ऐं तव्हांजे हिन धरतीअ जे रिसोर्सिस जो निगहबान मुक़ररु कंदुसि, कमस्तखलफ़ल्लज़ीन मिन क़ब्लिहिम। ऐं अलाह ताला फरमाए थो, इहो असां पावर धरतीअ जी विरासत तव्हां खां अॻु में माण्हुनि खे ॾेई चुका आहियूं। हाणे ब्रेक वठूं था, इंशाअल्लाह ब्रेक खां पोइ प्रोग्राम जारी रखंदासीं। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। प्रोग्राम फलाह आख़िरत में वरी ॿीहर तव्हांखे भली कार। मौज़ू पे हले त अल्लाह ताला असांखे हिन धरतीअ में ख़ुशि रखण लाइ पैदा कयो आहे, ऐं हींअर असीं अल्लाह ताला जा क़ुर शरीफ़ मां वाइदा पिया ॾिसूं, जेकॾहिं तव्हां नेक अमल कंदव ऐं अहिड़ा माण्हू गॾिजी पाण में बीहंदव, हिकिड़ी जमायत ठहंदी, त अल्लाह फरमाए थो त असां तव्हांखे हिन धरतीअ जा वारिस मुक़ररु कंदासीं, तव्हांखे हिन धरती जा ख़लीफ़ा मुक़ररु कंदासीं, तव्हांखे इक़्तिदार ॾींदासीं।
अॻिते हलूं था सूरतुल अंबिया आयत नंबर 105 ऐं 106 में अल्लाह ताला जल जलालहू फरमाए थो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वलक़द कतबना फ़िज़ ज़बूर मिन बादि ज़िक्र अन्नल अर्द यरसुहा इबादियस सालिहून इन फ़ी हाज़ा लबलागन लिक़ौमिन आबिदीन। अल्लाह ताला फरमाए थो त असां ज़बूर में बि लिखियो, उन खां पोइ ॿियनि किताबनि में बि कहिड़ो कानून, अन्नल अर्द त हीअ जेका धरती आहे, यरसुहा इबादियस सालिहून इहे वारसत थींदा मुंहिंजा जेके सालिह बाना आहिनि। ऐं इन फ़ी हाज़ा लबलागन लिक़ौमिन आबिदीन, जेके बि मुंहिंजा बाना आहिनि उन्हनि में हीअ ऐलान आम आहे। हिन आयत में ऐलान आम आहे त बाबा तव्हां मालिक आहियो हिन धरतीअ जा। वरी ॿी जाइ ते सूरह माइदा में इहा ई ॻाल्हि रब साईं हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़बान मां चवराए थो वइज़ क़ाल मूसा लिक़ौमिही या क़ौमि इज़्कुरू निअमतल्लाहि अलैकुम, त मूसा अलैहिस्सलाम पंहिंजी क़ौम खे चयो त ए मुंहिंजी क़ौम तव्हां अल्लाह जूं नेमतूं नथा यादि कयो पंहिंजे मथां। इज़ जाअल फ़ीकुम अंबिया, जो तव्हांजी क़ौम मां अल्लाह ताला नबी ठाहिया, वजालकुम मुलूका, ऐं तव्हां मां बादशाह ठाही, व आताकुम मा लम युत अहदम मिनल आलमीन, ऐं तव्हांखे उहे क्वालिटी ऑफ लाइफ उहा तव्हांखे फैसिलिटी ॾिनई जो उन खां अॻे कंहिंखे बि अहिड़ियूं शयूं कोन मिलियूं आहिनि। ऐं अल्लाह ताला पोइ जॾहिं पंहिंजे ॿाननि खे सुख थो ॾिए, तंगी ख़तम थो करे अमलनि जे करे, ऐं हिन धरतीअ ते जेको इक़्तिदार ॾिए थो पोइ माण्हुनि में सार था कनि, अल्लाह उन्हनि खे ख़िताब करे चए थो यहसुदून अन्नास अला मा आताहुमुल्लाह मिन फज़लिही, त चई छा जेको अल्लाह ताला कंहिंखे रिज़्क़ थो ॾिए, हुकूमत ॾिए थो, ग़लबो ॾिए थो, त छा इहे माण्हू जेके आहिनि अलाह जे हिन ॾिने ते सार था कनि। हालांकि अल्लाह चए थो फ़क़द आतैना आल इब्राहीमल किताब वल हिकमत व आतैनाहुम मुल्कन अज़ीमा, चए थो बेशक आल इब्राहिम खे असां क़ुरान ॾिनो, हिकमत ॾिनीसीं, ऐं उन्हनि खे बादशाही ॾिनीसीं, अज़ीम बादशाही ॾिनीसीं उनखे, त छा सां साड़ कंदा माण्हू। तंहिंजे करे जेके असांजा सहाबा रज़ी अल्लाह ताला अन्हू इस्लाम खां अॻु में जेके कसम पुरसी जी ज़िंदगी गुज़ारींदा हुआ, ग़रीब हुआ, लेकिन इस्लाम जे अचण खां पोइ उन्हनि खे हुकूमत मिली, जेकी अल्लाह ताला जो वाइदो हो न, ऐं रसूल सलाम चयो न त बाबा तव्हांखे छा चीज़ असांखे छा ॾींदव, चई तव्हांखे इज़त, हुकूमत ऐं आख़िरत में जन्नत। हे ॾिसो लिस्ट लॻी पई आहे कि जेके असांजा सहाबी आहिनि, अबू उबैदा बिन जराह गवर्नर शाम, साद बिन अबी वकास गवर्नर कूफा, ऐं साद बिन ज़ैद गवर्नर दमश्क, गवर्नर उमरो बिन आस गवर्नर मिस्र, यजीद बिन अबी सुफियान गवर्नर शाम, उतबा बिन ग़ज़वान गवर्नर बसरा वग़ैरह वग़ैरह। अॻिते हलो अञा हे वरी अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु गवर्नर बहरेन, जरीर बिन अब्दुल्लाह हाकिम नजरान, ताइफ़ जो हुक्मरान, शाम जो हुक्मरान, दोमतुल जुंदल जो हुक्मरान, हज़रत मौत जो हुक्मरान, हाकिम जर्श जो थियो, ऐं खोलान, सना, मक्का, बसरा, बहरेन, ऐं दौलत। हज़रत ख़बाब रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाए थो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां गॾु मां पंहिंजी उहा हालत ॾिठी त हिकिड़ो दरहम या हिकिड़ो दीनार असां वटि कोन हो। अॼु मुंहिंजे घर जे गोशे में संदूक जे अंदरि 40,000 दानी मौजूद, दानीअ महिल केतिरा दरहम था अचनि। उन खां पोइ हज़रत अबू हुरैरा रज़ी अल्लाह बहरेन मां 4 लख दरहम खणी आयो, चलो गवर्नर हो। हज़रत उमर फारूक पुछियुसि त छा कंहिं ज़ुल्म करे तो न खयां थी इहे पैसा, चई न साईं। पोइ हज़रत उमर पुछियुसि पंहिंजो घणो तो कमायो आहे, चई मां 20,000 दरहम। हज़रत उमर पुछियुसि त एतिरा कीअं कमाई, चई त मां उते तिजारत कंदो हुउसि। ऐं साॻियुनि सां हज़रत उमर रज़ी अल्लाह खे वटि संदसि खुसर आयो, ऐं शायदि सोहरे खे थो चए उर्दूअ में, त चई त कुझु असांखे बैतुल माल में। हज़रत उमर चयो बैतुल माल मां न ॾींदुसि, बाक़ी वे मां पंहिंजे फंड मां, पंहिंजे ज़ाती फंड मां खणी 10,000 दरहम हुनखे ॾिनई। अच्छा ग़लबो, अल्लाह जे रसूल चयो तव्हांखे हुकूमत मिलंदी ऐं ग़लबो मिलंदो। अच्छा ग़लबे में हज़रत अबू बकर जे ज़माने में अबला, बारूसमा, बांकिया, अंबार, बादे कुली, ऐन निमिर, कतर, बल, दोमतुल जुंदल ऐं ख़ालिद बिन वलीद, अयाज़ बिन गनम वरी इहे फतह कया। शाम में मर्जिल सफ़र, बलका, इहे जेके बिसरा, मिस्री, बसरी, वासिन वग़ैरह, हज़रत अबू उबैदा ऐं यज़ीद बिन अबी सुफियान, उमर बिन बास, शरहबील बिन हसना और ख़ालिद बिन वलीद, इहा इन्हनि खे ग़लबा मिलिया। तंहिंजे मां इहा ख़बर पई
त रूहानी तरक़ीअ सां गॾु गॾु इहा इंतिहाई दुनिया जी तरक़ी असांजे सल्फ सालिहीन जे मुस्लमाननि खे इन लाइ हासिल थी त उन्हनि क़ुर मजीद जी सही तइलीम खे सही तरीक़े खां सम्झी हुन ते अमल कयो। इहो वॾी इम्पोर्टेंट आहे। अलाह पाक जो क़ुर हिकिड़ो इनकलाबी किताबु आहे। पढ़ण वारो इनकलाबी थी वेंदो। उहो पढ़ण क़ुर पढ़ी शरीफ़ खे सम्झी पढ़ण वारो हिकिड़ो अहिड़ो इंसान थींदो जंहिंखां मुआशिरे खे फ़ाइदो पवंदो कि घर में निंड ई कान्हे। उहो चवंदो त मां जेको आहे सो ग़रीबनि जी मदद कयां, ज़ालिमनि खे चवां त ज़ुल्म न कयो, उन्हनि जे ख़िलाफ़ मां कोशिशि कयां। अॼु बि अगरि असां इहो ई तरीक़ो इख़्तियार कयूं त असांजी हालत बहितर थी सघे थी। मुस्लमाननि जे लाइ हिकिड़ी इहा सूरत मौजूदा ज़लालत ऐं पस्तीअ मां निकिरण जी आहे। ज़रूरी आहे त सहाबा कराम उन अख़लाक अमाल जे मुफ़सल हालात जो उन में क़ुर मजीद तइलीम सां पैदा थिया कसरत सां मुस्लमाननि में शाया कजनि त उनखे ख़बर पई सघे त क़ुर में असली ऐं हक़ीक़ी तइलीम छा आहे ऐं उन अमल करण सां केतिरो जल्द बहितरीन नतीजा निकिरी सघनि था। लेकिन माण्हू चवंदा असांजी क़ुर शरीफ़ हाणे क़ुर शरीफ़ जा 14 इल्म खपनि ऐं असां कोन था पढ़ूं, असांखे डिॼारियो थो वञे त क़ुर शरीफ़ न पढ़ो। इन जो हिकिड़ो मिसाल मां तव्हांखे ॾियां थो त मिसाल तौर जेको पाणी आहे उहो बि त H2O आहे, पर उहो त हर को पीए थो। इन ॻाल्हि खां हटी करे त छाजो ठहियलु आहे, केमिकल फार्मूला छा अथसि। हालांकि अहिड़ा माहिर वेठा आहिनि मौजूद पाणीअ जा, सिर्फ़ु माहिर जेके गटर जे पाणी मां बिजली पैदा कनि था, उन मां एनर्जी पैदा कनि था ॿिए क़िस्म जूं। वरी जेके आहिनि से पाणीअ मां बाफ़ ते रेलियूं हलाइनि था। के वरी जेके से पाणीअ मां ॻरो पाणी था ठाहिनि जेको D2O माना ड्यूटेरियम ऑक्साइड जेको पाणी आहे, ॻरो पाणी, उहो न्यूक्लियर प्लांट में वञनि था। वरी जेकॾहिं पाणीअ खे जेको इलेक्ट्रोलिसिस कजे त उन मां ऑक्सीजन हाइड्रोजन निकिरे थी। ॿई फ्यूल आहिनि ज़बरदस्त क़िस्म जा। हाणे इहे आहिनि स्पेशलिस्ट जेके कमु कंदा। हाणे जेकॾहिं को असांखे बेवकूफ़ चवे त बाबा हाणे ॻाल्हि ॿुधो, पाणीअ जो पहिरीं त तूं वञी माहिर थी 14 इल्म हासिल कर, उन खां पोइ साइंसदान थी पाणी जो, तंहिंखां पोइ तूं पाणीअ खे हथु लाइ। पोइ छा चइबो त पोइ पाणी न पीजे, छाकाणि त असांखे 14 इल्म या असां उन जा साइंटिस्ट न आहियूं। साॻे नमूने क़ुर पाक खे सम्झी अलाह जी मर्ज़ी मालूम करणु हर शख़्स जी ज़रूरत आहे, चाहे जाहिल हुजे चाहे आलिम हुजे। बाक़ी जेको आलिम हूंदो उहो छा कंदो, उनजो फ़र्क़ु कीअं आहे जाहिल जे मुक़ाबले में, त उहो अलाह जे क़ुर जी आयतुनि जी अंदरी माना यानी हिकमत मालूम कंदो त अलाह ताला हिन हुकुम जेको ॾिनो आहे इन में हिकमत कहिड़ी आहे, या रसूल सां सुन्नत में कहिड़ी हिकमत आहे। पाण सलाह सलाम फरमाए जॾहिं मानी खाओ त हथ धो, लेकिन पोइ वरी उनखे उघो न, हवा ते सुकाए मानी शुरू कयो। हाणे असांखे त हुकुम आहे त रसूल सलाम फरमायो त हथ धो, बस दैट्स ऑल। पर आलिम जेके हूंदा उहे चवंदा त इन में कहिड़ी हिकमत आहे, या डॉक्टर हूंदा त उहे चवंदा इन में कहिड़ी हिकमत आहे। छो त डॉक्टर ख़ुदि जॾहिं ऑपरेशन करण वेंदा आहिनि, जॾहिं हथ धोईंदा आहिनि त उनखां पोइ टुवाल सां कोन उघंदा आहिनि, पखनि ते हथ सुकाइबा आहिनि। छो त पाणीअ खां वधीक ताहिर शइ आहे ई कान, टुवाल जेको आहे पाणीअ खां वधीक साफ़ कोन्हे। तंहिंजे करे पाणी त रसूल सलाह सां बि इहा ॻाल्हि कई त मानी खाइण वञो त जेको हथ धो, पर उनखे उघो न कंहिं शइ सां। हाणे हिन जी हिकमत इहो डॉक्टर ॿुधाईंदा। त आलिम जेके आहिनि से इन क़ुर शरीफ़ जे आयतुनि जी हिकमत ॿुधाईंदा। लेकिन आम माण्हूअ खे हिकमत जो मालूम हुजणु ज़रूरी कोन्हे। आम माण्हूअ खे क़ुर जे हुकुम ते हलणो आहे। साॻी तरह क़ुर पाक जे लफ़्ज़ी तर्जुमा असां दूनी ऐं रूहानी तरक़ी करे सघूं था। उन लाइ 14 इल्म जी ज़रूरत न आहे। अहिड़नि इल्मनि जी ज़रूरत उन्हनि खे आहे जेके तफ़सीरूं लिखनि या के फ़िको लिखनि। बाक़ी जेको 14 इल्म जे न हुअण करे पाणी न पीअंदो, चवंदो बाबा मां त पाणीअ खे सुञाणा कोन, मूंखे इहा बि ख़बर न आहे त पाणी जी फार्मूला छा आहे, मां छो पाणी पियां, मूंखे फार्मूला जी ख़बर कान्हे, हिन मां कीअं थी हाइड्रोजन ऐं ऑक्सीजन ठहे मूंखे न ख़बर, न पीअंदुसि। त साॻिए नमूने सां क़ुर जे तर्जुमे मां जेको माण्हू अलाह जी मर्ज़ी मालूम न कंदो या 14 इल्मनि जे न हुजण जे करे पाणी न पीअंदो त उहो दुनिया में बि बर्बाद, आख़िरत में बर्बाद थींदो। हाणे अज़ान अचण वारी आहे, अज़ान जी इंशाअल्लाह ब्रेक कयूं था, पोइ वरी पंहिंजे प्रोग्राम खे जारी रखंदासीं।
अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू। हाणे वरी इन्हीअ जे मुक़ाबले में जेकॾहिं असां अलाह जे दीन ते न हलंदासीं ऐं अलाह जेको क़ुर में असांखे किरदारु अदा करण जो ॾिए थो त पोइ इन जी सज़ा आहे त हिन दुनिया में मिसकिनी ऐं ज़िलत मिलंदी। क़ुर शरीफ़ में अचे थो, बनी इसराईल खे त चवनि थो अलाह ताईं कावड़ जी एहबतू मिस्रन फ़इन लकुम मा सअलतुम, वञो शहर मिस्र में ऐं पोइ उते जेके तव्हां घुरो था, जेके वञी उते उहे जेके शयूं घुरो था तव्हांखे उते मिलंदियूं। पोइ ज़ुरिबत अलैहिम ज़िल्लत वल मस्किन, ऐं उन्हनि जे मथां अलाह चए थो मूं हई आहे मिसकीनी ऐं ज़लील थियणु, यानी हिकिड़ो मिसकीन थियणु बुरी ॻाल्हि कान्हे का, ऐं जेको पर उन मिसकीन सां जेकॾहिं उहो ज़लील थिए, ज़िल्लत हुन जे मथां हुजे त इहा आहे जेका मिसकीनी अलाह जे अज़ाब जे करे आहे। मिसाल तौरु हक़ीक़ी फ़क़ीर या मिसकीन केरु आहे, इन जे लाइ हदीस शरीफ़ में अचे थी, जॾहिं तर्जुमो ॿुधायां थो त अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला फरमाए थो, रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त मिसकीन लैस मिस्कीन बिहाज़ा तवाफिल लज़ी यतूफ अलन नास फतरद्दुहु लुक़मतु व लुक़मतान व तमरतु व तमरतान। चई मिसकीन उहो कोन जो माण्हू वटि पिनंदो वठे, केॾांहुं बि वञे होॾे वञे, के तव्हां हिकिड़ो लुक़मो मिले, कॾहिं ॿ लुक़मा मिलनि, कॾहिं खजीअ जी हिकिड़ी ॻड़ी मिले या ॿ ॻड़ियूं मिलनि, त पुछूं फमा मिसकीन या रसूल, पोइ मिसकीन केरु आहे? चई काल ला यजिदु गिनन गिनी युगनी वला युफ्तनु लहू फयुतसद्दक़ अलैहि वला यसलु नास शैया। चई उहो मिसकीन उहो आहे जो पहिरीं तुंहिंजी पूरत कान पवे, लेकिन जेको आहे सो हुनजी अहिड़ी शिकिल बि कोन थो ठाहे जो माण्हू हुनखे मिसकीन सम्झी पैसा ॾियनि, वला यसलु नास ऐं माण्हुनि खां घुरे बि कोन थो। इहो असली मिसकीन इहो आहे। असां इन मिसकीन खे चऊं था त इहो आहे अलाह जो सचो मिसकीन, ऐं इन्हीअ माण्हूअ खे जेको आहे सो असांखे हाणे हिनखे कीअं ख़बर पवे त इहो मिसकीन खे कीअं सुञाणंदासीं? चए थो यह सभु जाहिल अग्निया मिनल ताफ़ुब, इन्हनि मिसकीननि खे जाहिल माण्हू कोन सुञाणंदो, सम्झंदो त हे पैसे वारो आहे। हाणे इहा जहालत आहे अलाह जे दूरीअ जे करे। जंहिंखे बि अलाह ताला सम्झ ॾींदो उहो अलाह फरमाईंदो ताइरफुम बि सीमा आहिनि। सियाणा माण्हू जिन जे दिलि में हिकमत आहे उहे अहिड़े मिसकीन खे चहिरे मां सुञाणे वेंदा। ला यसलून नास इलाफा, इहे मिसकीन माण्हुनि खे चंबड़ी कंबल वांगुरु चंबड़ी कोन था घुरनि। हाणे मतिलबु इहो थियो त जेके मिसकीन कंबल वांगुरु चंबड़ी घुरनि या पोयां पइजी वञनि, हर हर घुरनि, पोयां डुकनि, इहे मिसकीन न आहिनि। इहे मिसकीन न आहिनि। मिसकीन उहा जेको गुरबत जे करे, शर्म जे करे कंहिंखां न घुरे, लेकिन चहिरे मां माण्हू सुञाणे ऐं मुखैर हज़रात उनखे घर वञी ॾेई अचनि। लेकिन जेके पेनू आहिनि फ़क़ीर जेके पोयां था पवनि ऐं चंबड़नि था, इहे उहे आहिनि जेके इन मिसकीननि ज़लील मिसकीननि जे खाते में अचनि था। मिसकीन जॾहिं उहो ज़लील हूंदो आहे त केरु आहिनि? ज़लील मिसकीन उहो आहे जेको पंहिंजी पूरत खे पूरे करण लाइ या वधीक माल जमा करण लाइ हथ टंगे थो ऐं ॿियनि खां घुरे थो, इहो आहे ज़लील मिसकीन। हाणे इन में ज़लील मिसकीन में टे क़िस्म आहिनि। हिकिड़ा अमीर फ़क़ीर या अमीर मिसकीन जेके ज़बरदस्ती ॿियनि खां पैसो फुरनि था। क़ुर में अचे थो वला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल व तुदुल्लू बिहा इलल हुकाम लिताकुलू फरीक़म मिनल अमवालिन नास बिल इस्म व अंतुम तालमून। माना ॼाणे बाणे कंहिं माण्हुनि खां ठगी करे पैसा फुरणु या वरी उहे पैसा रुश्वत जा वॾनि ऑफिसरनि ताईं पहुचाइणु। हाणे इहो रुश्वत जो क़िस्म आहे। इंजीनियर पैसा वठंदो एसीअ ताईं चीफ ताईं पहुचाईंदो, मिनिस्टर ताईं बि वेंदा। वरी जेकॾहिं रेवेन्यू वारो वठंदो त डीसी ऐं कमिश्नर ताईं पैसा पहुचाईंदो, इला माशाला जेके न वठनि। त ही उहे आहिनि जेके माण्हूअ खां ज़बरदस्ती था फुरनि। लेकिन क़ुर मुताबिक़ इहे बि फ़क़ीर आहिनि, इहे मिसकीन आहिनि, पर हिकिड़ो इहे ज़ोरीअ खां माण्हुनि खां वठनि। माना मिसकीन जी डेफिनेशन, ज़लील मिसकीन जी डेफिनेशन आहे त उहो माण्हू जेको पंहिंजे पेर ऐं हथ जी कमाईअ खां अलावा ॿियनि जी पेर ऐं हथनि जी कमाई ज़ोरी हुन खां फुरे, इन में पंहिंजे ॿारनि खे अंब खाराए ऐं खीर खाराए, इहे ज़लील मिसकीन आहिनि। ऐं जेको आहे सो अलाह ताला अॻिते फरमाए ॿियो आहे अमीर फ़क़ीर या अमीर मिसकीन जो धोखे सां ॿियनि जी कमाई खाइनि था। मिसाल तौरु रब साईं फरमाए थो ख़ासि तौर दीन जा धोखा। माना हिकिड़ो अहिड़ो माण्हू पंहिंजो ॿहरूप करे थो त साईं मां वॾो को पहुतल आहियां, पोइ माण्हू अचण जे खीसे में 100 रुपए हुजनि, 200 त माना साईं दुआ करे, या उहो ई बि अचे हिनखे ॾोकड़ ॾेई वञनि, छेलो ॾेई वञनि, चवनि त बसि हिनखे ॾींदासीं त असांजे रिज़्क़ में बरकत पवंदी। इहा धोखा आहिनि। ऐं इन जो क़ुर शरीफ़ में अचे इहे बि मिसकीन। हाणे इन्हनि खे केरु छा चइबो? इन्हनि खे फ़क़ीर चइबो, पेनू फ़क़ीर चइबो, पर इन्हनि जो शर्त आहे ते ज़ोरी कोन था वठनि, इहो वरी ढोंग करे धोखो था ॾियनि। हालांकि अंदर में अलाए ख़बर अथनि छा अथनि, पर माण्हू सम्झंदा त अलाह जो पहुतल आहे ऐं जेको हिनखे ॾोकड़ ॾींदासीं त असांखे फ़ाइदो पवंदो। हाणे इन जे लाइ क़ुर शरीफ़ में अचे थो या अल्लज़ीन आमनू इन कसीरम मिनल अहबार रुहबान याकुलून अमवालिन नास बिल बातिल व
सुद्दून अन सबीलिल्लाह, माना अक्सरियत आलिम ऐं अक्सरियत ही बुज़ुर्ग जेके पाण खे सम्झाए सॾाइनि था, इहे अक्सरियत अचे थो माण्हुनि जो माल ठॻीअ सां खाइनि था ऐं सिधे रस्ते खां रोकनि था, क़ुर जे भरिसां वञणु कोन ॾींदा। ऐं माना इन जो मतिलबु आहे त पाण खे चवंदासीं दीनदार आहियूं, वरी इन जा चेला गॾु जेके अथनि उहे वरी चवंदा त साईं हे साईं तहजद पढ़ंदो आहे, हे फलाण कमु कंदो आहे, पोइ माण्हू ॾोकड़नि में कीसा था वठनि ऐं उन्हनि विझनि था। इहे बि मिसकीन आहिनि, छाकाणि त इहे पराए हथ जी कमाई ढोंग करे कमाए पंहिंजे बचनि खे पालीनि था ऐं ज़मीनूं ऐं पेजारा वठनि था। अलाह इन जे नाले चए थो वल्लज़ीन यकनिज़ून ज़हब वल फिद्दा, इहे जेके ॾोकड़ ऐं चांदी सोन ऐं चांदी गॾु कनि था, वला युनफिकूनहा फी सबीलिल्लाह, इहे अलाह जे रस्ते में ख़र्च कोन था कनि, न ज़कात ॾींदा कंहिं ग़रीब खे ॾींदा। हाणे जेको पाण ई 20 रुपया वठी खीसे में विझंदो उहो ग़रीब खे 200 रुपया दवा जा कीअं ॾींदो? फबशरहुम बिअज़ाबिन अलीम, अलाह जो चए क़ुर पढ़ी उन्हनि खे ॿुधायो ऐं चवनि त जेकॾहिं तव्हां इहा किर्त न छॾींदव या फ़क़ीरी ऐं मिसकीनी मां या ज़िल्लत वारी मिसकीनी मां न निकिरंदो त तव्हांखे जेको आहे सो अज़ाब अलीम माना ॾुख ईंदड़ अज़ाब जी तव्हां ख़ुशख़बरी ॾिए थी। तंहिं करे अलाह से फरमाई या लज़ीन आमनू ला ताकुलू अमवालकुम बैनकुम बिल बातिल, इहे वरी उहे आहिनि जेके हिक ॿिए खे ठगी करे फासाईंदा आहिनि, यानी कि ठगी का पार्टनरशिप कई पोइ किताबनि में फेर घेर करे उनजा पैसा खाई वेंदा। त अलाह इन्हनि इहे बि फ़क़ीर आहिनि, इहे जेके माण्हू ठगी करे थो इहो बि फ़क़ीर आहे, छो त पंहिंजे हथ जी कमाई त नथो खाए, इहो वरी पराए हथ जी कमाई ठगी करे वठे थो। लेकिन इल्ला अन तकून तिजारतन तरादिन मिनकुम, बाक़ी जेकॾहिं पाण में तिजारत कयो था, पार्टनरशिप कयो था, हिक ॿिए सां राज़ी आहियो त उन में ॾोह न आहे, पर उहो आहे जेके ठगी करे कंहिंखां पैसा जेको वठनि था। ऐं अलाह ताला असांखे जेको आहे सो अहिड़नि माण्हुनि फ़क़ीर थियण खां बचाए। हाणे असांखे ॾिसो ख़बर पई त अलाह जे दीन ते हलण सां हुकूमत मिलंदी, ग़लबो मिलंदो, पैसो मिलंदो, इज़त थींदी। उन खां पोइ जेकॾहिं अलाह ते न हलंदासीं त अलाह असांखे फ़क़ीर ऐं मिसकीन करे ऐं असांखे ज़लील कंदो। ज़लील फ़क़ीर मिसकीन उहो आहे जेको या ज़ूरीअ माण्हुनि खां पैसा फुरे, जीअं धाड़ेल थिया, पुलिस थाणनि में कुटे पैसा वठे, या जेको आहे सो रिश्वत जा पैसा या कंहिंखे कंहिंजा कागज़ रोके छॾण उन खां पैसा, इहे बि फ़क़ीर आहिनि, पर इहे ज़लील फ़क़ीर आहिनि। वरी ॿिया आहिनि जेके दीनदार फ़क़ीर ऐं मिसकीन, इहे इन लाइ मिसकीन आहिनि जो पंहिंजे गुज़र जे लाइ ॿिए खां फुरनि था, पोइ 20-25 रुपया माण्हुनि खे इंप्रेशन ॾियण मां पहुतल आहियां, ॾोकड़ मूंखे ॾींदो त मां तव्हां लाइ दुआ घुरंदुसि, या हिनखे ॾींदासीं त असांखे सवाबु थींदो। इहे ॿिए क़िस्म जा टिया आहिनि जेके पाण में ठगी कंदा, इहे बि फ़क़ीर आहिनि। त अलाह ताला इन्हनि खे फ़क़ीर ऐं मिसकीन ऐं ज़लील थो करे, छाकाणि त इहे दीन ते कोन था हलनि। अलाह ताला जा लख अहसान जो पंहिंजे क़ुर पाक में असांखे हर क़िस्म जे अहिड़नि फ़क़ीरनि जी आइडेंटिफिकेशन कई अथई त जीअं असां सिधे रस्ते रहूं। इनशाअल्लाह सुभाणे सुबुह जो प्रोग्राम रिपीट थींदो 7 बजे। उन खां अलावा फलाह आख़िरत, फलाह पोइ वरी गैप छॾे ई वरी आख़िरा, इहा यूट्यूब ते चढ़ियल आहे ऐं मां थी सघे थो अॻे दफ़े मां तव्हांखे स्लाइड ॾेखारियां, इन में सभु प्रोग्राम हे टीवी वारा उन में तव्हांखे मिलंदा। फलाह आख़िरत फेसबुक ते सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफून वसलाम अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।